سلام رمضان، سلام رمضان. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن الناس من يقول آمنا بالله وباليوم الآخر وما هم بمؤمنين. يخادعون الله والذين آمنوا وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون. في قلوبهم مرض فزادهم الله مرضا ولهم عذاب أليم بما كانوا يكذبون. وإذا قيل لهم لا تفسدوا في الأرض وهم لا يشعرون. وإذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا أنؤمن كما آمن السفهاء ألا إنهم هم السفهاء ولكن لا يعلمون. صدق الله العظيم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसण तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन जो आगाज़ ख़ूबसूरती सां थी चुको आहे. अॼोकी ट्रांसमिशन स्पेशल आहे. माह रमज़ान सॼो महीनो ई ॾाढो ख़ूबसूरत आहे. इबादतुनि जो, रहमतुनि जो, बरकतुनि जो महीनो आहे. पर स्पेसिफिकली 15 रमज़ान मुबारक. ॿ शयूं. हिकु त इहा त असां बिल्कुलु ई सेंटर में हिन वक़्तु रमज़ान मुबारक जे महीने जे में मौजूदु आहियूं. बिल्कुलु ई सेंटर में. माना त जेको हिकु सफ़र असां शुरू कयो उहो कंहिं ॾाढो ख़ूबसूरती सां बयानु कयो आहे त हीउ उहो सफ़र आहे जॾहिं सीढ़ियूं चढ़बियूं आहिनि त तव्हां 15 रमज़ान मुबारक ते पहुचंदा आहियो ऐं पोइ 15 खां पोइ तव्हां आहिस्ता आहिस्ता लहणु शुरू कंदा आहियो. फ़रमाइण त ईअं आहिस्ता आहे, पर इंसानी सोच बख़ूबी सम्झे थी त जॾहिं सीढ़ियूं चढ़बियूं आहिनि किस्सो आहिस्ता हूंदो आहे, पर जॾहिं लहबियूं आहिनि त फ़ौरन जल्दी लही ईंदा आहियो तव्हां. सो कुझु घड़ियूं माह रमज़ान जूं अञा बि मौजूदु आहिनि. उन घड़ियुनि में कोशिशि कयो त उहे इबादात जेके असां हिन वक़्त ताईं न कयूं आहिनि असां हिन वक़्तु करे सघूं. ऐं हिन माह मुबारक जेको असांजे लाइ मुसलमाननि जे लाइ आयो आहे असां उन में उहा सादत हासिलु करे सघूं जंहिंजो ही महीनो हक़ रखे थो. ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे 15 रमज़ान मुबारक हिकु अज़ीम हस्ती सां मुंसलिक आहे. हीउ उहो ख़ूबसूरत ॾींहुं आहे, उहो ख़ूबसूरत ॾींहुं जंहिं ॾींहुं इमाम हसन अलैहिस्सलाम जी विलादत थी आहे. सुभान अल्लाह. छा ही ख़ुशी जो माहौल हूंदो, छा ही ख़ूबसूरत माहौल हूंदो. विलादत ते ईंदासीं, पर उन खां पहिरीं थोरो सो मके जे कुफ़ार जी तरफ़ मां वञणु चाहियां थी. जल्दी इंशाअल्लाह ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था. उहे मके जा कुफ़ार जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुट जो औलाद न हुजण जो तानो ॾींदा हुआ. तौबा इस्तग़फ़ार.
ऐं तॾहिं ख़ुदा ताला वरी नसल कीअं जारी करे थो, हज़रत बीबी फ़ातिमा सलाम अलैहा खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नसल जारी थी रही आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम दुनिया में तशरीफ़ खणी अची रहिया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह। ऐं उन्हनि कुफ़ार खे जवाबु तॾहिं मिले थो जॾहिं हिकु न ॿ शहज़ादा, पहिरीं छो त इमाम हसन अलैहिस्सलाम जी विलादत जो ज़िक्र आहे, सो जॾहिं उहे शहज़ादा दुनिया में अचनि था, उहो छा ई आलम हूंदो, उहो छा ई ख़ूबसूरत ॾींहुं हूंदो, उहा छा ई ख़ूबसूरत पैदाइश हूंदी, उहो छा ई ख़ूबसूरत नालो रखण जो सिलसिलो हूंदो। उन टाइम ते जॾहिं कुफ़ार तानो ॾींदा हुआ, ज़ाहिर आहे हिकु तकलीफ़ ते आलम हूंदो हो, गुज़रंदो हो। ऐं तारीख़ इहा बि ॿुधाए थी त ख़ुदा ताला जॾहिं हिकु पुटु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वापसि वरितो, त पोइ अहिड़नि शहज़ादनि जे रूप में ॿ शहज़ादा ॾिना। ऐं उन टाइम ते वरी रिवायतूं इहो ॿुधायूं थियूं त सूरह कौसर नाज़िल थी, जंहिंमें उहो ॿुधायो वियो त जेके तव्हांजा दुश्मन आहिनि उहे ग़र्क़ थींदा ऐं तव्हांजो नालो हमेशह जारी ऐं सारी रहंदो, जीअं हसनैन जो नालो हमेशह जारी ऐं सारी आहे। अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह। नालो रखण जो जेको सिलसिलो आहे उहो केॾो ख़ूबसूरत आहे। त ॿई नाला छो त ही गॾियल नाला आहिनि, जॾहिं बि इमाम हसन जी ॻाल्हि थींदी आहे त इमाम हुसैन जो ज़िक्र गॾोगॾु ईंदो आहे। त नालनि रखण जो सिलसिलो केॾो ख़ूबसूरत आहे त काइनात में पहिरीं कॾहिं हसन ऐं हुसैन कंहिंजो नालो कोन रखियो वियो। पहिरियों दफ़ो इहे नाला उन्हनि शहज़ादनि जे लाइ मुंतख़ब कया विया ऐं पोइ उन जे मुंतख़ब थियण खां पोइ जेसि ताईं हे दुनिया क़ाइमु ऐं दाइमु आहे, असांजी नसलुनि में बि उहे नाला जारी ऐं सारी रहंदा। उहो पैदाइश जो ख़ूबसूरत मरहलो, नाले जो ख़ूबसूरत मरहलो, उहो पहिरीं नज़र जॾहिं शहज़ादा पहिरियों दफ़ो अखि खोलनि था त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक ॾिसनि था। पहिरीं ख़ौरात रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जारी थिए थी, अज़ान रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जारी थिए थी। सुभान अल्लाह, छा ई ख़ूबसूरत ई वक़्तु हूंदो। अल्लाह जी तरफ़ां इहो नालो सेलेक्ट कयो वियो, हसन ऐं हुसैन ही ॿई नाला सेलेक्ट कया विया ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ॿई नाला पंहिंजे शहज़ादनि खे ॾिना। इमाम हसन जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त उन्हनि जी सखावत, उन्हनि जी नरम दिली, कंहिं लिखियो, बल्कि हदीस मुबारका में बि इहा शइ मौजूदु आहे त इमाम हसन अलैहिस्सलाम उहे हस्ती आहिनि, उहे अज़ीम हस्ती आहिनि जिन पंहिंजो तख़्त छॾियो ताकी मुसलमान हिकु थी सघनि। हिस्ट्री पढ़ो, ज़रूरु तव्हांखे मिलंदो। अॼोके दौर में उहो तख़्त जेको मुसलमाननि पाण उन्हनि खे ॾिनो आहे, उहो छॾियो ताकी मुसलमान हिकु थी सघनि। इमाम हसन अलैहिस्सलाम जी हस्ती इहा आहे। पंहिंजी ज़िंदगी में इहो हिकु दफ़ो न टे दफ़ा इहो थियो त पंहिंजे पाण वटि जेका मालो दौलत हुई उन मां हिसो न कढी विरहाइनि। असां ज़कात कढी विरहाईंदा आहियूं न, त हे रखियल आहे, हेतिरी ज़कात वाजिद आहे, उहा कढी विरहाइणी आहे, बाक़ी सॼो सेव करणो आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम उहा हस्ती आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी में टे दफ़ा पंहिंजी तमामु जेका मालो दौलत हुई, तमामु मालो दौलत ग़रीबनि में विरहाए छॾी। पंहिंजो दस्तरख़ान अॼु ताईं हली रहियो आहे हीउ सिलसिलो, ऐं ता क़यामत हलंदो ई रहंदो। इंशाअल्लाह ट्रांसमिशन में उन्हनि जे ज़िक्र सां, उन्हनि जे ज़िक्र ख़ैर सां पंहिंजी ट्रांसमिशन में ज़रूरु लफ़्ज़ रखंदासीं, पंहिंजे ट्रांसमिशन में रौनकूं विरहाईंदासीं, पंहिंजे ट्रांसमिशन में बरकतूं विरहाईंदासीं। ऐं उहे हस्तियूं जेके पंजतन पाक जंहिंखे असां चऊं था, जंहिंजी गवाही रब ताला पंजतन पाक चई छॾियो, उहे जन्नत जा शहज़ादा, उहे शहर ख़ुदा, उहे जन्नत जा शहज़ादा इमाम हसन ऐं हुसैन, जवाननि जा शहज़ादा, जन्नत में औरतुनि जी शहज़ादी हज़रत बीबी फ़ातिमा सलामुल्लाह अलैहा, शेर ख़ुदा हज़रत करम अला वजहो
ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पाकीज़गी जी गवाही पाण रब ताला ॾियनि था। अॼु इंशाअल्लाह उन्हनि जे ज़िक्र सां पंहिंजे ट्रांसमिशन में ज़िक्र ख़ैर उन्हनि जो रखंदासीं, बरकतूं वंडण जी इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। वक़्तु थोरो सो अॼु ट्रांसमिशन जो घटि आहे, असां वटि थोरो जल्दी अॻियां ट्रांसमिशन खे वधायूं था। कुझु ताख़ीर सां तव्हां सां अॼु मुलाक़ात थी आहे, पर कोशिशि कंदासीं त हीअ जेका ताख़ीर थी आहे हिन खे ख़ूबसूरती सां इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में कवर करे सघूं। अॻियां हलंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ट्रांसमिशन में जंहिं ख़ूबसूरत आवाज़ सां तिलावत क़ुरान पाक सां जेका ट्रांसमिशन असांजी अॼु स्टार्ट थी आहे हर रोज़ वांगुरु पहिरें रमज़ान मुबारक खां, जंहिंमें आवाज़ जनाब हाफ़िज़ मोहम्मद सुल्तान मुग़ल साहब जो आहे ऐं हमेशह ॾाढी ख़ूबसूरती हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहब जो आहे। तॾहिं चवंदा आहिनि त आहिस्ता आहिस्ता वधीक ख़ूबसूरत ई ज़िंदगी गुज़रंदी आहे, तकड़ में हमेशह कमु किथे न किथे गड़बड़ थी वेंदी आहे। सो उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह आगाज़ थियो आहे। हुन सां गॾोगॾु करशी जामे शीरी जेको लाइफ राइट रिफ्रेशिंग आहे, रौनक रमज़ान जूं रौनकूं वधाए रहियो आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्यार अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जो चवणु आहे त विरहाइण सां वधंदो आहे। ट्रांसमिशन में सलाम रमज़ान जो किचन जंहिंजी तरफ़ मां वञी रही आहियां, सलाम रमज़ान जे किचन में असां सां गॾु हर रोज़ फैसल हूंदा आहिनि, डिफरेंट रेसिपीज़ सेखारींदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे? तबियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र आहे। देर आहे दुरुस्त आहे, इट्स ओके। कॾहिं कॾहिं देरी बि बहितर हूंदी आहे, न देरी बहितर हूंदी आहे। अच्छा जी, छा ठही रहियो आहे? जल्दी सां अॼु असां जल्दी ठाहियूं पिया। हा, जल्दी सां ठाहे रहिया आहियूं। ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में खट्टे आलू। ही मेमनी खट्टे आलू ही ॾाढा मज़ेदार हूंदा आहिनि। कराची जी फेमस फूड स्ट्रीट्स ते मिलंदा आहिनि खट्टे आलू। त हिते असां खणंदासीं तलो कुकिंग ऑयल। विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर में 10 पैक ऐं पाउचिस में ही मिले पियो। तॾहिं त चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ, सेहतमंद बनाओ। त हिते तलो कुकिंग असां खणंदासीं 4 to 5 टेबल स्पून, 4 खां 5 खाइण जो चमचा। ऐं जीअं ऑयल गरम थींदो हिते असां विझंदासीं अदरक थूम जो पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट विझंदासीं। ऐं ऑयल 4 खां 5 टेबल स्पून काफ़ी आहे। जीअं ऑयल गरम थियो अदरक थूम जो पेस्ट वेंदो ऐं ही आलू आहिनि हिन खे बॉयल कलाए क्यूब्स में कटिंग करे अधु किलो प्रॉपर पूरो बॉयल थियल आहे। अदरक थूम जो पेस्ट विझंदासीं, हल्को सो हिनजो भगाड़ ठहंदो त हुन जे बाद असां छा कंदासीं, हिन में विझंदासीं ही आलू। ऐं आलू विझण सां गॾु सभु शयूं गॾु विझणियूं आहिनि। हे मसाला मां ॿुधाई थो छॾां। पीठल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो, चाट मसालो 1.5 चांहि जो चमचो, खंडु 1 चांहि जो चमचो। खंडु हिन करे वञे पई त हिन में गिदामड़ी जो पेस्ट आहे, इमली जो पेस्ट, ठीकु आहे। साबित धाणा कुटियल 1 खाइण जो चमचो, ज़ीरो कुटियल 1 चांहि जो चमचो ऐं लूणु हस्बे ज़रूरत अधु चांहि जो चमचो, कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो, ठीकु आहे। हे मसाला वेंदा जीअं हिते भगाड़ ठहंदो। अच्छा, असां वटि सिंधी घरनि में खट्टा बीह बि ठहंदा आहिनि। खट्टा बीह बि इन तरीक़े सां बि ठाही सघो था। खट्टा बीह बॉयल करे ओके। बेहन खे बॉयल कंदे में मिठी सोडा विझंदो न, थोड़ी कुझु थी रहियो आहे। हा, बेहन खे जॾहिं बॉयल कंदा आहिनि जो कलर चेंज न करण लाइ त हुनमें ½ टी स्पून खां घटि चौथो चांहि जो चमचो मिठो सोडो विझी बॉयल कंदो त वाइट ई रहंदा आहिनि, पोइ हुनमें पिंकिश टोन न थी अचे। हा, ठीकु आहे। बसि हिनजो जीअं कलर चेंज थींदो हिन में विझंदासीं इमली जो पल्प 1/2 कप, ठीकु आहे। 1/2 कप इमली जो पल्प विझी छॾियो, गिदामड़ी जो। ऐं जेके मसाला मां ॿुधाया इहे सभु हिन जे अंदरि हलिया वेंदा। सही आहे। अच्छा, हीअ जेको इमली जो असां हिन वक़्तु जेको वॉटरी असां पल्प सां ऐड कयो आहे, असां हिनखे कंहिं तरीक़े सां स्टोर करे सघूं था? हा, स्टोर करे सघो था। क्यूब्स ठाहे माण्हू क्यूब, हा हीअ मूंखे अचानक सां यादि आहे, माण्हू क्यूब्स ठाहे ट्रे अचे थी न जेके बर्फ जी हूंदी आहे, आइसिंग क्यूब, हुन में क्यूब्स ठाहे तव्हां रखी सघो था। पोइ जॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे ओॾी महिल छा ख़ुशबू इमली जी आई आहे। बसि ही थोरो सो पाणी ड्राई थींदो त हीअ असांजो तयारु थी वेंदो। खट्टा आलू बसि हिनखे थोरो सो पचाईंदासीं। हुनजे बाद हिनमें फूड कलर वेंदो, थोरो सो ऑरेंज फूड कलर जेको हिन जो ट्रेडिशन आहे, कलर विझंदा आहिनि हिन में न। खट्टा बीह आहिनि उन में बि ईअं ई फूड कलर ऐड थींदो आहे, तरीक़े सां ठाहिणो आहे। ओके, हुनमें भले न विझो, लेकिन खट्टा आलू जेके ही मेमनी डिश आहे हिन में ही कलर विझबो आहे। हू बि त कुझु ऑरेंजिश हूंदा आहिनि, उहो बि हूंदा आहिनि। मट वारा बि खाधा आहिनि तव्हां कॾहिं? न खाधा आहिनि? मता खाधा हुजनि, डिश जो नालो इंटीरियर में मिलंदा आहिनि, हू थोरा मैश थियल हूंदा आहिनि, मट वारा बीह जेका हूंदा आहिनि। अच्छा, न मट वारा बीह कोन खाधा आहिनि। हा, बस ये थोड़ी देर फ्राई थींदो। जो पानी जेस ताईं ड्राई न थी वञे इमली जो, तेस ताईं इनखे फ्राई करणो आहे। जामे शीरी असां चऊं पिया दूध इलायची शरबत, करशी जामे शीरी में ठही रहियो आहे। हिते असां 1 गिलास खीर खणंदासीं। हिन में असां विझंदासीं 4 खाइण जा चमचा इलायची फ्लेवर, करशी जामे शीरी। इनके मिक्स कंदासीं चङी तरह। ई मज़े जी खुशबू भी अचे एंड द कलर
वाओ हिन में असां विझंदासीं तुख बलंगो, ऑप्शनल आहे लेकिन विझणु खपे, हिकु खाइण जो चमचो तुख बलंगो हिन में मिलाई छॾिजो ऐं हीअ असांजो इलायची फ्लेवर में दूज इलायची शरबत तयारु थी वियो कशी जामी शीरो। ज़बरदस्त इजी पीजी आराम सां तव्हां ठाहे सघो था, को महिनत करण जी ज़रूरत न आहे, का प्रिपरेशन करण जी ज़रूरत न आहे, बिकॉज़ करशी जामी शीरी कंप्लीटली हिकु पैकेज आहे, त हिननि जा तव्हां ॿई फ्लेवर इस्तेमालु करे सघो था। ऐं ड्रिंक असांजी रेडी थी चुकी आहे, प्लस तलो कुकिंग ऑयल में असांजी ज़बरदस्त सी रेसिपी खटा आलू बि तयारु थी विया। थी विया? हा बिल्कुलु एॾो जल्दी? हा, ही फ़ौरन तयारु थी वेंदा आहिनि ऐं हिन खे असां डिश में कढी वठंदासीं ऐं हिन सां गॾु पोइ तव्हां चांहि जेको आहे उहो पंहिंजे हिसाब सां जीअं बि ठाहिणु चाहियो। कहिड़ी आहे साण चांहि? टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी, जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, सहर इफ्तार में ज़रूरु इस्तेमालु कयो, बिकॉज़ आई गेस सहर इफ्तार घटि में घटि असांजे घर में, सिंधी घरनि में त एटलीस्ट इनकम्प्लीट हूंदी आहे जेसि ताईं चांहि न हुजे, बिल्कुलु गुज़ारो न आहे। ऐं जीअं रोज़ो खुलंदो आहे त माण्हू इहो सोचंदो आहे टपाल मेज़बान किथे आहे। टपाल मेज़बान जी चांहि, हा ठीकु आहे, हे असांजी कंप्लीट थी वई ऐं आख़िर में विझंदासीं सावा धाणा मथां खां फ्रेश। ज़बरदस्त। अच्छा, ही हिकु कंप्लीट डिश आहे या हिनखे बिल्कुलु कंप्लीट आहे? चांवर ऐं न न न न ही लाइक चाट टाइप जी डिश आहे। हा, जीअं खटा आलू हूंदा आहिनि त डायरेक्टली खाईंदा आहियो, हा, त विद द बन तव्हां खाई सघो था। ख़ैर जी, तलो कुकिंग ऑयल जी रेसिपी असांजी रेडी थी चुकी आहे ऐं उन सां गॾोगॾु करशी जामे शीरी जी असांजी दूध इलायची शरबत बि रेडी थी चुको आहे। ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे हिकु साथी असां सां गॾु आहिनि, उन्हनि जी तरफ़ वधणु चाहियूं था ऐं इनशाला ज़िक्र शामिलु करणु चाहियूं था ऐं उन खां पोइ वरी इनशाला ब्रेक जी तरफ़ वञदासीं। जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। दरे हक दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आता है, मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आता है, मदीना याद आता है। खुदा के नूर के जलवे जो देखे मैंने तैबा में, खुदा के नूर के जलवे जो देखे मैंने तैबा में, मुझे रो रो के वो मंजर सुहाना याद आता है, मदीना याद आता है। मज़ारे फातिमा पर करबला वालों की याद आई, मज़ारे फातिमा पर करबला वालों की याद आई, मदीने वाले आका का घराना याद आता है, घराना याद आता है। ओ वैसे करनी बोले माँ इजाज़त दीजिए मुझको, ओ वैसे करनी बोले माँ इजाज़त दीजिए मुझको, जुदाई में तड़पता हूँ मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आता है, मदीना याद आता है। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।
सलाम रमज़ान से गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरती सां ट्रांसमिशन जो ज़िक्र जो सिलसिलो हीउ हली रहियो आहे। ट्रांसमिशन जे हिन हिसे में कुझु ॿियनि साथीनि असांखे जॉइन कयो आहे। हिन तरफ़ असांखे डॉक्टर शहबाज़ अली मलिक साहब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। पाण MD आहिनि पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ जा, गॾोगॾु पाण चेयरमैन आहिनि पाक अफ्रीका इकोनॉमिक काउंसिल जा। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? माशाल्लाह माशाल्लाह। रमज़ान जो महीनो कीअं गुज़री रहियो आहे? ख़बर ई कोन थी पए त 15 रमज़ान हले थो ऐं आई एम सरप्राइज़। ईअं जीअं कल्ह जी ॻाल्हि आहे स्टार्ट थियो, हाणे त पाण विच में पुॼी आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, वाक़ई रमज़ान मुबारक जो महीनो हूअं बि इहा बिशारत त थियल आहे न त हिकु वक़्तु अहिड़ो ईंदो जेको ॾाढो तेज़ी सां गुज़री वेंदो। सो आई गेस असां आहिस्ता आहिस्ता उन वक़्त जे क़रीब आहियूं। पॉपुलर ग्रुप जी जिते ॻाल्हि कजे, पाण MD आहिनि पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्री जा। जिते ॻाल्हि कजे पॉपुलर ग्रुप जा खोड़ सारा प्रोडक्ट्स आहिनि जेके नंढपिण खां तव्हांजे मुंहिंजे घरनि में इस्तेमालु थींदा आहिनि, जंहिंमें माशाल्लाह सां टेक्सटाइल जो बि हाणे शुमार आहे। जूसिस त हमेशह खां ई आहिनि, देन शुगर, फॉइल्स, डिटर्जेंट्स, ऐं न सिर्फ़ु पाकिस्तान में इंटरनेशनली बि तव्हां उन्हनि जी रसाई खे पॉसिबल करे रहिया आहियो। सो ॿ अल्फाज़ फ्रॉम MD पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ पॉपुलर ग्रुप जे लाइ। जी, पॉपुलर ग्रुप पाण सभिनीनि खे ख़बर आहे। इट्स बीन नाउ 75 years। माशाल्लाह। मां मुंहिंजो ॾाॾा हैज़ स्टार्टेड ऑल द बिज़नेसिस एंड देन माज़ा जूस, पॉली जूस, तव्हां ख़बर आहे पॉली त हर घर में हूंदो आहे। ऐं जीअं हाणे डिटर्जेंट जी तव्हां ॻाल्हि कई, नई प्रोडक्ट्स असां आंदियूं आहिनि, केमिकल इंडस्ट्री ठाहे असां इलाही प्रोडक्ट्स आहिनि जेकी असां नई आंदियूं आहिनि। टेक्सटाइल में शुरू खां वठी असां आहियूं। इट्स बीन नाउ 35-40 years। जी जी जी। त प्रोडक्ट्स त मोर देन 100 प्रोडक्ट्स जेको आहे पॉपुलर ग्रुप ठाहींदो आहे, हर घर में आहे अल्हम्दुलिल्लाह। जीअं लेडीज़ पाईंदियूं बि आहिनि, घर में इस्तेमालु बि कंदियूं आहिनि। अच्छा शहबाज़ साहब, हिकु शइ ज़रूरु मां ॼाणणु चाहींदमि त पॉपुलर इट्स नॉट अ नेम। जीअं तव्हां चयो त असां वटि इट्स 100+ प्रोडक्ट्स जेके ठही रहियूं आहिनि, ऐं ज़ाहिर आहे पाकिस्तान जे हर घर में, इंटरनेशनली बि मौजूदु आहिनि, पर पाकिस्तान जे हर घर में ज़रूरु मौजूदु आहे। सो हाउ इट बिकेम पॉपुलर ग्रुप? ज़ाहिर आहे इट स्टार्टेड फ्रॉम योर ग्रैंडफादर एज अ नेम, देन हाउ इट बिकेम अ ग्रुप? ॾिसो न, हिकिड़े ॾींहं मां त को ग्रुप न ठहंदो आहे, को ब्रांड न ठहंदो आहे। हर शइ खे छा नालो आहे हुनजी ज़रूरत हूंदी आहे, महिनत जी ज़रूरत हूंदी आहे। लाइकवाइज़ जेको माण्हू पंहिंजी इज़त ठाहिण जे लाइ बि इलाही टाइम लॻाईंदो आहे, ऐं इज़त त ठहण में डेकेड लॻी वेंदा आहिनि। ईअं प्रोडक्ट ठाहिण में बि जेको आहे डेकेड लॻी वेंदा आहिनि। इट्स बीन आई थिंक 45 years नाउ त पॉली जूस, हाणे पॉली जूस एतिरो सिंध में ख़ासि तौर ते पंहिंजो सिंधी ब्रांड आहे, हर घर में हूंदो आहे। हर माण्हू चाहींदो आहे त कंहिं महिमान खे जॾहिं अचे त हुनखे पेश कजे, महिमान बि हुनखे इज़त चवंदो आहे मुंहिंजी इज़त कई अथसि घर वारनि, जेको मूंखे पॉली जूस पियारियो। अल्हम्दुलिल्लाह इट टेक्स टाइम ऑफ कोर्स। हर शइ महिनत जंहिं शइ ते बि थींदी आहे हू शइ कामयाबु थींदी आहे। नेक नियती सां कमु कंदो आहे को बि माण्हू त अल्हम्दुलिल्लाह कामयाबु थींदो आहे। अच्छा, पॉली जूस सां त हूअं ई इमोशनली कनेक्शन आहे, बिकॉज बचपन में बि असांजे ज़ाहिर हर कंहिंजे बचपन में ज़रूरु उहो यूज़ थियो हूंदो। एंड आई रिमेंबर त जॾहिं जूसिस जी ॻाल्हि थींदी आहे त अॼु बि उहे घर हिन वक़्तु मौजूदु आहिनि जेके जॾहिं जूस जी ॻाल्हि थींदी आहे पॉली खणी अचो। तव्हां त वरी जूस चयो न, हिकु पॉली इट्स नॉट जस्ट जूस ब्रांड, इहो हिकिड़ो पहचान थी वई त अच्छा जी लिक्विड जूस हूंदो त उनजो नालो पॉली हूंदो। सो इट हैज़ बिकेम लाइक दैट माशाल्लाह। अच्छा जी, रमज़ान जूं कीअं एक्टिविटीज़ रहंदियूं आहिनि, थोरो सो हिकु नज़र मां ॾिसणु चाहियां थी पॉपुलर ग्रुप जे हिकु सॼे स्केड्यूल में छा कीअं रहंदियूं आहिनि एक्टिविटीज़, कीअं थींदो आहे, कुझु चेंजिस आहिनि जेके रमज़ान मुबारक जे महीने में थींदियूं आहिनि? न, देयर इज़ नो चेंज ऑफ कोर्स। छो जो इंडस्ट्रीज़ त तव्हां ख़बर आहे असां पाण बि इंडस्ट्रीज़ सां कनेक्टेड आहियूं, त 24/7 शुरू खां वठी कमु कंदा आहियूं। त रमज़ान में इहा त वधीक कमु थी वेंदो आहे, बिकॉज़ डिस्ट्रीब्यूशन चैनल ईद अचण वारो सिलसिलो हूंदो आहे ऐं रमज़ान जो सिलसिलो हूंदो आहे, त हुन में वधीक कमु असांखे कमु करणो थो पए। छो जो हर शइ जेकी आहे हुनजो डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क ठाहिणो थो पए, हर माण्हू जे घर में, हर डिस्ट्रीब्यूटर खे ॾियणो थो पए, हर माण्हू जे घर में शइ पुॼाइणी थी पए। इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स। त इन करे जेको आहे माण्हू सोचींदा आहिनि रमज़ान ईंदो आहे सुम्ही वेंदासीं, घर आराम कंदासीं। असां आराम कोन था कयूं, 24/7 कमु कंदा आहियूं सभई। जेको आहे सॼी कंपनी, सॼो ग्रुप जेको आहे 24/7
अलहमदुलिल्लाह कमु कंदो आहे तॾहिं वञी जेको आहे सभिनीनि खे सर्व कंदो आहे। बिल्कुलु 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 तव्हां सही चयो ऐं दीन बि इहो ई सेखारे थो त रोज़े जे बहाने सां असां अक्सर इहो ॾिठो आहे, हा थींदो बि आहे, इनमें मां इनकार नथी कयां इन शइ सां, बट काफ़ी सारियूं अहिड़ियूं असां वटि अहिड़ा तरीक़ा मौजूदु आहिनि जो असां टाइम खे उन तरीक़े सां मैनेज करे सघूं था, बट काफ़ी माण्हू बहानो ठाहींदा आहिनि त जी मुंहिंजो रोज़ो मूंखे कमु नथो पुॼे। सो दीन इन जे लाइ बि सख़्तु ख़िलाफ़त कई आहे त तव्हां रोज़े जो बहानो ठाहे कंहिं कम खां तव्हां नथा पोयां थी सघो। तव्हांजो जेके दीनी मामलात आहिनि उन्हनि खे दीन सां गॾु ई जेके तव्हांजो दुनियावी मामलात आहिनि, बिकॉज़ तवाज़ुन वारो दीन आहे असांजो, सो ॿई मामलात खे असांखे गॾु खणी हलणु खपे। अच्छा, जॾहिं पॉपुलर ग्रुप जी ॻाल्हि थिए थी त जीअं तव्हां चयो दे आर हंड्रेड्स ऑफ थिंग्स, त हिकु शइ जेका तव्हांजे फर्स्ट ज़हन में ईंदी आहे व्हेन इट्स से पॉपुलर, जेका पहिरीं शइ ज़हन में अचे थी? पॉपुलर ई ईंदो आहे। द वर्ड पॉपुलर इटसेल्फ इज़ अ पॉपुलर थिंग, असां त माना असांजो त हाणे सरनेम पॉपुलर थी वियो आहे। जी, माण्हू चवंदो आहे शहबाज़ केर पॉपुलर, हा, त असां सभिनीनि जो नालो हाणे पॉपुलर असांजे ज़हन में त पॉपुलर ई ईंदो आहे डेफिनेटली। ऐं जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कई त हर माण्हू खे पंहिंजे पाण खे मैनेज करण जी ज़रूरत आहे। लाइफ इज़ ऑल अबाउट मैनेजमेंट। अगरि तव्हां पंहिंजे पाण खे मैनेज कोन था कयो, के बहाना ठाहींदा आहिनि न, हर माण्हू ठाहींदो आहे, मूंखे बि कॾहिं कॾहिं हूंदो आहे यार रोज़ो थोरो लॻे त थोरो आराम करे वठो। नमाज़ ॾिसो न फ़र्ज़ु आहे, उहे रोज़ा हुजनि न हुजनि, नमाज़ त फ़र्ज़ु आहे पंहिंजा। रमज़ान में त अञा अलाह साईं तव्हांखे वधीक शयूं ॾिनियूं आहिनि, त सवाबु कमाइणु चाहियो था त तव्हांजे लाइ रोज़ा आहिनि। नेकी जा वधीक कमु कयो, हूअं त सॼो साल नेकी जा कमु करण जी ज़रूरत आहे। नेकी जा कमु कंदा त वधीक तव्हांखे सवाबु मिलंदो हिन महीने में। त आउं त भाया माण्हू बहानो आहे, को बि करे सघे थो, पर हिमत करण जी ज़रूरत आहे। अगरि हिमत कंदा नेक नियती सां जेको आहे ज़िंदगी गुज़ारींदा त हर शइ आसान थी वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, इहे ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ॿ ॿिया साथी आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे असां सां गॾु। आजिज़ अजब गुल कादरी साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, गॾोगॾु आजिज़ इमदाद अली कादरी साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। अॻियां ट्रांसमिशन खे वधाईंदे ज़िक्र जो सिलसिलो बि गॾोगॾु इनशाअल्लाह हलंदो रहंदो। असां सां गॾु आजिज़ अजब गुल कादरी साहिब आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिसे में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। जी, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाँ ही मुझो ऐज़ड़ो मदीने में कजो, ही मुझो ऐज़ड़ो मदीने में कजो, इमामुल अंबिया आली मकाम खे हयाती साथ दे, अल्लाह ए दीन दे हयाती साथ दे, अल्लाह ए दीन दे हयाती में घुराए वठ गुलाम खे, ही मुझो ऐज़ड़ो मदीने में कजो। मदीने देवी दड़ खैरने सां पहुचंदो वञी, अदब साण आका जे दर अॻियां गोॾड़ा भञी। मदीने देवी दड़ खैरने सां पहुचंदो वञी, अदब साण आका जे दर अॻियां गोॾड़ा भञी। गिचीअ में पांदड़ो विझी परचाइजो, मुझे सुहिणे नबी अलैहि सलाम खे, ही मुझो ऐज़ड़ो मदीने में कजो। मिठा मेहरबानी कर का बचन जे मुहाबे, अम्मा फातिमा हुसैन हसन जे मुहाबे। मिठा मेहरबानी कर का बचन जे मुहाबे, अम्मा फातिमा हुसैन हसन जे मुहाबे।
ॾुखियो हां ॾे हमें सॼे साणे हमें इहा सारी ख़बर आखा से आम खे ही मुंहिंजो ऐज़िणो मदीने में कजो मञी मिनथ मखणे जी न न्यापो विसार जो लिखियो थम ॾुखनि जो कागज़ सजण खे ॾेखार जो मञी मिनथ मखणे जी न न्यापो विसार जो लिखियो थम ॾुखनि जो कागज़ सजण खे ॾेखार जो संदन ख़िदमत अंदे करे पेशे नज़े बिही पढ़जो उते मुंहिंजे पयाम खे ही मुंहिंजो ऐज़िणो मदीने में कजो। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो तहां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान से गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र जो बरकतुनि जो सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरती सां मुंहिंजी ट्रांसमिशन में हले रहियो आहे। गॾोगॾु असां गॾु शहबाज़ साहब बि तशरीफ़ फरमा आहिनि। अच्छा पॉपुलर ग्रुप जी असां त ज़ाहिरा ॻाल्हि कंदा ई रहूं था एंड सिंस चाइल्डहुड असांजे घरनि में ज़रूरु को न को प्रोडक्ट मौजूदु आहे। सो असांजी ज़िंदगीअ में हिकु स्पेशल कॉर्नर आहे पॉपुलर ग्रुप जो ऐं उहो सदाईं हमेशह ईअं ई रहंदो। बट उन सां गॾोगॾु पाक अफ्रीका काउंसिल उन जे बि तव्हां चेयरमैन आहियो। सो इन सिलसिले जे हवाले सां चाहींदमि त कुझु लफ़्ज़ ट्रांसमिशन में रखजनि। हीउ सिलसिलो कीअं स्टार्ट थियो एंड हाउ इट ऑल बिकेम लाइक दिस जेको हिन वक़्तु हली रहियो आहे। पाकिस्तान अफ्रीका इकनॉमिक काउंसिल असां 28 दोस्तनि मिले लॉट ऑफ बिजनेसमैन तव्हां ख़बर आहे अफ्रीका मीन्स 54 कंट्रीज़ जी अफ्रीका मीन्स $3 ट्रिलियन इकॉनमी ऐं पाकिस्तान जो ऐं अफ्रीका जो जेको कनेक्शन आहे उहो इलाही घटि आहे। इट्स ओनली $2 to $3 बिलियन जेको आहे ट्रेड थिए थो पाकिस्तान में। पाकिस्तान तव्हांखे ख़बर आहे वी आर इन अ प्रोसेस ऑफ गेटिंग द डॉलर्स फ्रॉम आउटसाइड ऐं IMF ते बि असां वञूं थो पए ऐं डेफिसिट असांजो तक़रीबन को $5 बिलियन जे आसपास हूंदो आहे। त ही डेफिसिट जेको आहे न ही अनटैप मार्केट आहे अफ्रीका हितां पाण कनेक्ट कराए सघूं था। त वी हैव थॉट एंड वी हैव मेट विद दी लॉट ऑफ गवर्नमेंट ऑफिशियल्स ऐं मथे ताईं जेको आहे असां विया आहियूं एंड वी टॉक्ड विद देम। त वाई नॉट कनेक्ट अफ्रीका जेकी फ्यूचरिस्टिक मार्केट आहे जेकी अनटैप मार्केट आहे हुते त कुझु का शइ ठहंदी बि कोन थिए न। त वी कैन सेल लॉट ऑफ पाकिस्तानी प्रोडक्ट्स इंक्लूडिंग त एजुकेशन बि पाण पंहिंजी सेल करे सघूं था बिकॉज दे डोंट हैव द इंफ्रास्ट्रक्चर ऑफ द एजुकेशन ऐं हेल्थ केयर बि हुते न आहे। त पाकिस्तान में हेल्थ केयर अलहमदुल्ला सुठो आहे। ईअं ट्रैवलिंग तव्हां ख़बर आहे ट्रैवलिंग अफ्रीका में माण्हू थोरो डिजे थो पर हू त निकिरनि था न। दे अराउंड कोई $50 to $60 बिलियन जेको आहे हेल्थ इकोनॉमी ते ख़र्च कंदा आहिनि। सॼी दुनिया में वेंदा आहिनि कंहिं डॉक्टर खे ॾेखारण कंहिं ॿिए सिलसिले में वेंदा आहिनि। त पाकिस्तान वटि इंफ्रास्ट्रक्चर आहे त उहो $50-60 बिलियन मां जेको आहे 5% बि पाण वठूं $3 बिलियन जेको आहे पाण वठी सघूं था ऐं $3 ट्रिलियन खे पाण टैप कंदा आहियूं त अगरि 1% ऑफ दैट इकोनॉमी अगरि पाण खणे अचूं त $30 बिलियन ठहनि था। त वी हैव अ शॉर्टफॉल ऑफ $5 बिलियन। त मूं बि बचपन खां वठी ॾिसां पियो त IMF त वाई शुड वी गो यू नो IMF खां जान छॾायूं। ऐं ईअं न आहे त पाण वटि पैसा न आहिनि पैसा त पाण प्रिंट करे सघूं था पर वी हैव अ शॉर्टफॉल ऑफ डॉलर्स छो जो पाण खे का बि शइ जेकी इंपोर्ट कंदा आहियूं हुन में डॉलर में पेमेंट करणी थी पए अदरवाइज़ त कोई ज़रूरत न आहे डॉलर जी। त पोइ हू डॉलर आणण जे लाइ मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त यूरोप में बि हाणे सेचुरेशन अची वई आहे। पाकिस्तान जेको एक्सपोर्ट कंदो आहे हुन में $10 बिलियन जे आसपास जी एक्सपोर्ट थींदी आहे उन खां वधीक जेको आहे पाण खे डॉलर्स मिलनि ई कोन था। ईअं अमेरिका जा $8 to $10 बिलियन हुतां वेंदा आहिनि अची वेंदा आहिनि। पोइ ईअं $10 बिलियन सॼी दुनिया मां ईंदा आहिनि। हू बि हुन में बि वधीक टेक्सटाइल प्रोडक्ट्स जेकी आहे न उहो एक्सपोर्ट कंदा आहियूं। अदरवाइज़ त पाकिस्तान वटि त हर शइ आहे न। वी आर वेयरिंग एवरीथिंग वी आर ईटिंग एवरीथिंग वी आर गेटिंग एजुकेटेड फॉर एवरीथिंग PhD बि हिते पाकिस्तान में हाणे ठहनि था। अफ्रीका में असां जेको आहे ऑफर बि कयो आहे उन्हनि खे को अराउंड 300 स्कॉलरशिप्स असां ऑफर कई आहे। टू कनेक्ट
अफ्रीकन्स विद पाकिस्तान उहे एजुकेशन जे लाइ ईंदा आहिनि पर हायर एजुकेशन जे लाइ एतिरा न ईंदा आहिनि। हाणे त अलहमदुलिल्लाह गवर्नमेंट पाकिस्तान हुननि जे आर्म फोर्सिस खे जेको आहे ट्रेन पई करे ऐं हुतां जेको आहे न उहे ईंदा आहिनि छोकिरा ईंदा आहिनि छोकिरियूं ईंदियूं आहिनि जेकी ट्रेन थी हितां पोइ वेंदा आहिनि पोइ पंहिंजे मुल्क में वञी सर्व कंदा आहिनि। त आई थिंक हाणे दकियानूसी जेकी सोच आहे उनखे ख़तमु करण जी ज़रूरत आहे ऐं अॻियां वधण जे लाइ पाण खे जेको आहे अफ्रीका खे वधीक टैप करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो एंड इहो स्टार्ट ऐं इनशाला जंहिं तरीक़े सां तव्हां ॿुधाए रहिया आहियो अगरि असां इन तरफ़ वञूं त वाक़ई में हिकु थॉट प्रोसेस आहे असांजो जेको आई गेस इम्प्लीमेंट नथो थिए टू यू नो एंड दिस IMF थिंग। असांजो हर माण्हू जो इनफैक्ट द यूथ जेका स्पेशली असांजी आहे उहा हिन ॻाल्हि खे हाणे सम्झे थी। बैकवर्ड द डेज़ जंहिंमें असांखे ख़बर न हुई त करिणो छा आहे। हाणे अलहमदिल्ला असां वटि स्मार्ट जेके आहे यूथ आहे उहा हिन ॻाल्हि खे सम्झे बि थी एंड दे आर विलिंग टू वर्क ऑन दैट। त असांखे उन तरफ़ सोचणो पवंदो ऐं असां हिकु ॾाढी कॉमन हिकु प्रैक्टिस आहे असां सभिनी में त असां सिर्फ़ु ओॾीमहिल जो सोचींदा आहियूं न वॉट एवर इज़ हैपनिंग राइट नाउ शॉर्ट टर्म सोच आहे बिल्कुलु। बट जॾहिं मुल्क हलाइणा आहिनि या तरक़ी करणी आहे त पोइ ऑब्वियसली लॉन्ग टर्म ई सोचणो पवंदो। इहो ई मुंहिंजी दीन टीचिंग ॾेई रहियो आहे। असां सदियनि पहिरीं असांखे जेके जेके शयूं सेखारियूं वियूं अॼु उहे इम्प्लीमेंट थी रहियूं आहिनि। उन टाइम ते शायदि एतिरियूं न हुयूं पर अॼु जे ज़माने जे हिसाब सां खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके दीन में अॼु असांजे लाइ पहिरीं बिशारत कई वई। अॼु असांखे पहिरीं ई ॿुधायो वियो त दीन में इहे तमामु निशानदहियूं कयूं वयूं जीअं वक़्त जी असां ज़िक्र कयो दिस इज़ वन ऑफ द पॉइंट। सो खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके दीन में बि ईअं थी रहियूं आहिनि। सो जॾहिं दीन जो इहो तरीक़ो आहे देन वी हैव पीपल लाइक यू हू आर विलिंग टू डू दैट। पोइ असां छो उन तरफ़ नथा वञूं। इहो हिकु नॉर्मल पाकिस्तानी जो हिकु मासूम पाकिस्तानी जो सवाल आहे हिकु नॉर्मल पाकिस्तानी जो सवाल आहे। इन जो जवाबु गॾिजी केॾी महिल ॻोल्हींदासीं पर छो त माहे रमज़ान आहे ख़ूबसूरत महीनो आहे बरकतुनि जो रहमतुनि जो महीनो आहे। सो उन में दुआ बि इहा ई आहे त सुभाणे जेको असां पाकिस्तान ॾिसूं ठीकु आहे नॉट टुमोरो बट मे बी आफ्टर 10 years असां जेको पाकिस्तान ॾिसूं उहो IMF फ्री पाकिस्तान हुजे ऐं उन में जेके जेके ज़राई असां जेके जेके शयूं असां हिन वक़्तु जेके असां ॾिसी रहिया आहियूं ऐं जेके असां शायदि वेस्ट करे रहिया आहियूं वी हैव अ लॉट ऑफ रिसोर्सिस जंहिंखे असां एक्सपोर्ट करे खोड़ सारा डॉलर्स पाकिस्तान में आणे सघूं था। अच्छा अॻियां वधंदे माशाल्लाह तव्हांजो एक्सपीरियंस नॉट जस्ट इन पाकिस्तान जॾहिं स्टडीज़ जी ॻाल्हि कजे थी तव्हांजो एक्सपीरियंस अब्रॉड स्टडीज़ जो बि आहे। सो तव्हांखे छा थो लॻे तव्हां जॾहिं स्कॉलरशिप जी ॻाल्हि कई इफ़ नो बडी इज़ कमिंग इट्स नॉट नो बडी बट दे आर यू नो वेरी मिनिमम नंबर ऑफ पीपल जेके पाकिस्तान अचनि था फॉर स्टडीज़ ऐं पोइ हायर एजुकेशन जी तरफ़ नथा वञनि। सो तव्हांखे छा थो लॻे त असांखे कहिड़ियूं शयूं उहे इनपुट करणियूं पवंदियूं पंहिंजूं एजुकेशन में ताकी असां ॿाहिरियों इन खां वधीक नंबर कैच करे सघूं। अच्छा उहो त जेको पाकिस्तान में एजुकेशन आहे दैट इज़ द सेम एजुकेशन विच इज़ यू नो बीन टॉट ऑल ओवर द वर्ल्ड छो जो बुक्स असां उतां आणींदा आहियूं पर वन थिंग विच इज़ मिसिंग इज़ स्टिल त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेकी आहे उन करे जेको दुनिया आहे उहा असां वटि घटि ईंदी आहे। थोरो डिॼंदा आहिनि माण्हू पंहिंजे ॿारनि खे मोकिलण जे लाइ हर माण्हू चवंदो आहे त एनवायरमेंट अहिड़ो हुजे जंहिंमें फ्रीली माण्हू फिरे सघे। ईअं कराची आहे पाण ख़बर आहे स्ट्रगल थींदी आहे स्ट्रीट क्राइम्स आहिनि दुनिया में बि हूंदा आहिनि हूअं त न्यूयॉर्क में बि स्ट्रीट क्राइम्स आहिनि पर माण्हुनि खे इहे ख़बर आहे शाम जो असां घर पुॼी वेंदा आहियूं पर हिते थोरो हिकिड़ो भउ हूंदो आहे त हर माण्हू सोचींदो आहे त यार मूंखे जेको आहे ॾींहं में आउं छा कंदुसि मूंसां छा थींदो स्ट्रीट क्राइम एतिरो वधी त कोन वेंदो जंहिंमां तकलीफ़ वधी अचे त आउं थो भायां अगरि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अगरि ठीकु थी वञे बहितर थी वञे अञा बहितर थी आहे पर अञा बि लॉट ऑफ थिंग्स टू बी यू नो डन। अगरि उहो थी वञे त सॼी दुनिया खां माण्हू ईंदा उहे तव्हां ख़बर आहे सऊदी अरब मां बि इलाही माण्हू ईंदा हुआ हाणे बि अचनि था पर घटि था अचनि पर जेकी गल्फ कंट्रीज़ आहे उतां बि एजुकेशन जे लाइ पाकिस्तान में ईंदा to become doctor, to become lawyer, to get the Islamic education. छो जो पाकिस्तान वटि इस्लामिक एजुकेशन एतिरी वसी आहे सॼी दुनिया में शायदि एतिरी नॉलेज न हुजे जेतिरी पाकिस्तान में आहे। ठीकु आहे सऊदी अरब पंहिंजी जाइ ते आहे पर सऊदी अरब हिकिड़ो लिमिटेड एजुकेशन ॾिए थो पर पाकिस्तान त हर चारे पासे जेको आहे हर सेक्ट जी जेको आहे एजुकेशन ॾींदो आहे। हिते सुन्नी बि आहिनि हिते शिया बि आहिनि हिते आखानी बि आहिनि हिते एवरीबडी इज़ हियर यू नो त सभई शयुनि जी जेको आहे एजुकेशन माण्हू वठी सघे थो ऐं हिते PhD स्कॉलर्स बि आहिनि जेको PhD कराईंदा आहिनि स्कॉलर्स जेको आहे एजुकेशन ॾींदा आहिनि ऐं दुनिया जी अपडेटेड एजुकेशन पाकिस्तान में मौजूदु आहे। ईअं न आहे त माण्हू सोचींदो यार अलाए पाकिस्तान नालो अचे थो को बैकवर्ड कंट्री आहे दैट्स नॉट इट।
I've been educated from Harvard मूं कोर्सिस कया आहिनि, हार्वर्ड मां कया आहिनि, मूं ऑक्सफोर्ड मां कोर्सिस कया आहिनि, मूं यूरोप में इंग्लैंड मां जेकी आहे मूं पंहिंजी ग्रेजुएशन कई आहे, पर what I have seen is त हू एजुकेशन पाकिस्तान में करे करे कमु न ईंदी आहे, पंहिंजी जेकी एजुकेशन पाकिस्तान में आहे उहो पाकिस्तान में इलाही कमु थी करे, बिकॉज इट्स अ डिफरेंट सिनारियो। हाणे पाण सोचींदा आहियूं त पाकिस्तान शायदि जेको आहे सोशली कनेक्टेड न आहे दुनिया सां, हाणे सोशली कनेक्टेड बि आहे, AI हू बि इस्तेमालु कनि था, पाकिस्तान में बि हाणे AI जी एतिरी एजुकेशन मिले पई जंहिंजी हद न आहे, हर ॿार जेको आहे हाणे AI ते जेको आहे कमु पियो करे, तव्हां ॾिसो AI सां फ़ाइदा घणा पिया थियनि, एवरीबडी इज़ एजुकेटिंग, यू नो, रुगो मोबाइल कढे माण्हू जेको सवाल ज़हन में ईंदो उन जो जवाब उन्हीं महिल मिली वेंदो आहे। And there are children who are earning through AI. So असां वटि इहो पाकिस्तान में ही थी रहियो आहे, प्लस टुडे इज़ अ डिफरेंट पाकिस्तान। जीअं तव्हां चयो त पंहिंजा स्मार्ट किड्स आहिनि जेको अॻियां जेको आहे, अल्हम्दुलिल्लाह, यस अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿियो हिकु हिन जो कॉमन हिकु जेका शइ तव्हांखे अगरि हुनजो एग्ज़ाम्पल कॉमन ॾिसणो हुजे त तव्हां इहो ॾिसो त उहे ॿार हू आर बॉर्न एजुकेटेड लर्नड इन पाकिस्तान, उहे वञी ॿाहिरि वञी जॉब्स कनि था, दे डोंट नीड टू गेट एजुकेशन अगेन, हू सिर्फ़ु हिकिड़ो टेस्ट पास कंदा आहिनि एंड देन दे स्टार्ट वर्किंग। दैट मीन्स त पाकिस्तान में उहा एजुकेशन मिले थी जेका दुनिया भर में तव्हांखे कैपेबल करे थी कंहिं बि डिपार्टमेंट में कमु करण जे लाइ। इवन तव्हां वञो उते ॿाहिरि वञी तव्हां ॾिसंदा त मैनेजरियल पोस्ट जेतिरी बि आहे उहो पाकिस्तानियुनि वटि आहे, मैनेजरियल टॉप पोजीशंस जेकी आहे उहो पाकिस्तानियुनि वटि आहिनि, ऐं जेकी लोअर पोजीशंस आहे उहो इंडियंस वटि आहिनि। सही ठीकु आहे, ऐं हीअ कोन थो चवां त जनरल मैनेजर या डायरेक्टर जेको आहे पाकिस्तानी आहे, पर मिडल मैनेजमेंट जेतिरी बि आहे न उहो पाकिस्तानी हूंदी आहे, बिकॉज वी थिंक क्रिटिकली, वी आर स्मार्ट थिंकर्स, ऐं हुन में जेको आहे आउट ऑफ द बॉक्स सोचींदा आहियूं। जॾहिं आउट ऑफ द बॉक्स तव्हां सोचींदा आहियो त कंहिं बि कंपनी खे अॻियां वधाइण जे लाइ अहिड़ा माण्हू खपंदा आहिनि। यस बिल्कुलु 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 ईअं आहे। छो ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ज़ाहिर डिफरेंट ज़िंदगी जे सेक्टर्स ते में तव्हांजो कनेक्शन आहे, जंहिंमें ज़ाहिर हिकु एजुकेशन इज़ वन ऑफ द कनेक्शन, ऐं उनखां पोइ ज़ाहिर वेलफेयर में बि तव्हांजो कनेक्शन आहे, देन कमिंग टू एंटी नार्कोटिक्स उन में बि कनेक्शन आहे। इते थोरो सो मां चाहियां थी त तव्हांजी नज़र सां इन शइ खे सम्झी सघां एंड देन योर कनेक्शन उन जे हवाले सां चाहींदमि त लफ़्ज़ रखजनि। अच्छा, तव्हां इट्स अ वंडरफुल टॉपिक, यू नो, छा आहे त तव्हां ॾिसंदा हूंदव त ॿार असांजा जेका आहिनि हू ड्रग्स एडिक्टेड थी विया आहिनि, सर्टन परसेंटेज ऑफ ॿार आहिनि जेका एडिक्टेड थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, हुन में पेरेंट्स जो बि क़सूरु हूंदो आहे, ॿार बि जेको आहे किथे न किथे सोसाइटल प्रॉब्लम्स बि आहे, पर असां छा पिया कयूं त असां रिहेबिलिटेशन में कमु पिया कयूं, त हू माण्हू जेको एडिक्टेड थी वेंदो आहे उनखे वञी जेको आहे रिहेबिलिटेशन सेंटर में असां हुनखे बुक कंदा आहियूं, उनखे ट्रीट कंदा आहियूं। पर हुन खां वधीक हिकिड़ी ॿी प्रॉब्लम आहे वरी, सोसाइटल प्रॉब्लम आहे, त सोसाइटी जेको आहे हुनखे वरी एक्सेप्ट कोन थी करे। जॾहिं उहो ठीकु थी वेंदो आहे, को बि माण्हू ड्रग एडिक्टेड जॾहिं ठीकु थी वेंदो आहे त सोसाइटी में हूंदो आहे, पंहिंजे मेले में वेंदो आहे, त हर को माण्हू चवंदो आहे मुंहिंजा ॿार हिन सां गॾु न वेहनि पिया, हिनखे दूरि कयो, त ही अगेन उहो पोइ माण्हू डिप्रेस थी वेंदो आहे। उहो डिप्रेस जॾहिं थींदो आहे, उहो ॿार या को माण्हू जेको आहे डिप्रेस थींदो आहे, त वरी हुन में जेको आहे पोइ एडिक्शन वारी साइड ते वेंदो। व्हाट वी आर डूइंग इज़ दैट वी आर रिकनेक्टिंग देम विद द सोसाइटी, उन्हनि जी जॉब्स क्रिएट पिया कयूं, हुननि खे जॾहिं हू जेकी बि हुते बि जॾहिं हू हूंदा आहिनि त हुननि जी जेकी स्पेशलाइज़ेशन आहे, उहो स्पेशलाइज़ेशन में असां हुनखे वरी वधीक असां ट्रेन कंदा आहियूं। त को ट्रेड आहे, को माण्हू चवंदो आहे त मूंखे इलेक्ट्रॉनिक्स जो शौक़ु आहे, तो इलेक्ट्रॉनिक लैब में असां हुनखे कमु कराईंदा आहियूं। जॾहिं उहो पको थी वेंदो आहे त वरी अची कंहिं इंडस्ट्री मां या दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदा आहियूं। असांजो हिकिड़ो वॾो फोरम ठहियलु आहे, दोस्तनि खे असां रिक्वेस्ट कंदा आहियूं, हर दोस्त जेको आहे उन चयलु आहे यार ही रिहेबिलिटेशन में आउं 50 माण्हू इम्प्लॉय करे सघां थो, या 10 माण्हू इम्प्लॉय करे सघां थो, या 20 जीअं स्कॉलरशिप आहे उहे 20 माण्हू आउं इम्प्लॉय करे सघंदुमि। ठीकु आहे, पोइ ठीकु आहे, हुनखे वॉच बि कंदा आहियूं त उहो सोसाइटी सां गॾु मर्ज थिए बि पियो या कोन थो थिए। इट्स अ बिग जॉब टू डू, यू नो। ईअं माण्हू सोचींदो आहे ड्रग हाणे दुनिया ख़तमु थी वई आहे, दुनिया ख़तमु न थींदी आहे। लॉट ऑफ थिंग्स टू बी डन सोसाइटी में, सोशली अगरि पाण कमु करणु चाहियूं त लॉट ऑफ थिंग्स टू बी डन, यू नो। ॿार खां वठी मथे ताईं तव्हां कमु इलाही करे सघो था। सही। ऐं आई गेस हींअर जेको हिकु डिस्टर्ब यूथ असांखे नज़र अचे थो, उनजे लाइ उनजो बि रीज़न बिहाइंड इहो ई आहे त देयर इज़ अ लूप हॉल, त असां उन्हनि खे ॿुधायूं न पिया त कहिड़े ट्रैक ते वञिणो आहे। एंड इफ़ यू आर डूइंग समथिंग त पोइ मुंहिंजे ख़्याल में उहो जेको लूप हॉल हींअर असांखे नज़र अचे पियो, आहिस्ता आहिस्ता उहो बि इनशाला कवर थी वेंदो, ऐं इनशाला असांजी तमामु जेका यूथ आहे उहा सही ट्रैक ते हूंदी, उहा कंहिं एडिक्शन में या कंहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े कम में न हूंदी जेको मुआशरती तौर ते या दीनी तौर
उते ग़लति हुजे. Thank you so much. There was so much to talk about your activities during Ramzan. Alhamdulillah थी रहियूं आहिनि, but छो त वक़्तु बि तव्हां वटि घटि आहे ऐं घटि वक़्तु तव्हां असांखे ॾिनो आहे, but thank you so much for coming. ऐं आख़िर में न सिर्फ़ु असां हमेशह चवंदा आहियूं त दीन बि असांखे इहो ॾियणु सेखारींदो आहे असांखे ऐं विरहाइणु सेखारींदो आहे. सो उहो सिलसिलो बि जनाब पाण सां गॾु खणी रहिया आहिनि. देयर आर फ्यू गिफ्ट्स जेके तव्हां असांजे जेके टीम मेंबर्स आहिनि उन्हनि जे लाइ खणी आया आहियो, त उन्हनि खे ज़रूरु मां घुराइणु चाहींदमि. सभिनी खां पहिरीं असांजा जेके उहे साथी जिन जी तिलावत सां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे उन्हनि खे मां सॾणु चाहियां थी. ऐं मां चाहियां थी त ही जेके गिफ्ट्स आहिनि शहबाज़ साहिब जी तरफ़ां उहे बि असां वटि अचनि, ताकी असां हीउ सिलसिलो जेको ॾियण जो ऐं विरहाइण जो आहे उनखे असां जारी करे सघूं. बिलावल साहिबु अचो. हीअ असांजा नंढड़ा भाउ जेके हर रोज़ जिन सां ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे उन्हनि जे लाइ पॉपुलर ग्रुप जी तरफ़ां ही ख़ूबसूरत जेको तोहफ़ो आहे उहो वञी रहियो आहे. थैंक यू सो मच. हमेशह तव्हां ईअं इबादत कंदा रहो. गॾोगॾु हिकु ॿिया असांजा टीम जा मेंबर आहिनि. कामरान साहब असां सां गॾु आहिनि. कामरान साहब जी सां गुज़ारिश करणु चाहियां थी. जी कामरान आइए. पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्री जी तरफ़ां ही गिफ्ट्स वञी रहिया आहिनि डॉक्टर शहबाज़ जी तरफ़ां. ऐं इन सां गॾोगॾु सलमान साहब खे सॾणु चाहियां थी. मां सलमान साहब खे सॾणु चाहियां थी त उहे अचनि ऐं उन्हनि जो गिफ्ट उन्हनि जो इंतज़ारु करे रहियो आहे. जी सलमान अचो. जल्दी सां, वक़्तु असां वटि इलाही घटि आहे. अचो. जी सलमान जी तरफ़ वञी रहियो आहे पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ जो ही गिफ्ट हैम्पर. इन सां गॾोगॾु मज़र साहब अगरि हिन वक़्तु आहिनि, मज़र जलबाणी अगरि हिन वक़्तु आहिनि, अच्छा हिन वक़्तु उहे मौजूदु न आहिनि. तौफ़ीक़ साहब जेके आहिनि उहे बि असां वटि हिन वक़्तु बैक ऑफ द कैमरा आहिनि. अच्छा ॿियो को नालो आहे असां वटि? अच्छा जी ठीकु आहे जी. अच्छा कोई मज़र साहब आई गेस अची चुका आहिनि. मज़र साहब अची रहिया आहिनि. उन्हनि जे लाइ पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ जी तरफ़ां ही गिफ्ट वञी रहियो आहे. पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ जो गिफ्ट जेको डॉक्टर शहबाज़ साहब जी तरफ़ां वञी रहियो आहे. थैंक यू सो मच जी तव्हां सभिनी जो. थैंक यू सो मच डॉक्टर साहब तव्हांजो बि असां सां गॾु हुजण जे लाइ, ट्रांसमिशन में शामिलु थियण जे लाइ वॾी महिरबानी तव्हांजी. इंशाअल्लाह जेको कमु जंहिं तरीक़े सां तव्हां करे रहिया आहियो स्पेसिफिकली बिकॉज़ रमज़ान मुबारक जो महीनो आहे त यूर वेलफेयर सेक्टर जंहिं तरीक़े सां हली रहियो आहे, मुंहिंजी दुआ आहे त ईअं ई हले ताकी ईअं ई पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ आसानियूं थी सघनि. थैंक यू सो मच डॉक्टर शहबाज़. अच्छा जी ब्रेक जी तरफ़ हलूं था. जल्दी सां ब्रेक वठूं था ऐं इंशाअल्लाह पोइ कुझु ई देरि में तव्हां सां मुलाक़ात कंदासीं. सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान से गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं. हिन वक़्तु ट्रांसमिशन में असां सां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब अलामा हाफ़िज़ गुल मोहम्मद साहब. पाण इस्लामिक स्कॉलर आहिनि. वॾी महिरबानी तव्हांजी. अस्सलाम वालेकुम. वॾी महिरबानी. वालेकुम सलाम वरहमतुल्लाह. तव्हांजी वॾी महिरबानी. पंहिंजो वक़्तु कढी तव्हां असांजी ट्रांसमिशन में शामिलु थिया आहियो. ऐं छो त अॼु ज़िक्र हिकु अज़ीम हस्ती जो बिकॉज़ ॾींहुं 15 शअबान माशाअल्लाह विलादत इमाम हसन अलैहिस्सलाम अल्हम्दुलिल्लाह आहे. सो ज़िक्र उन्हनि जो ट्रांसमिशन जे शुरूआति में बि कयोसीं. उहा हस्ती जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़रमाइनि था त जेको मूंसां मुहबत करे थो उहो हसन सां मुहबत करे. कंहिं रिवायत में ईअं अचे थो, वरी कुझु रिवायतुनि में कुझु इन तरीक़े सां आयो त उन्हनि रब ताला सां फ़रमायो त या रब मां हसन सां मुहबत कयां थो, तूं बि इन सां मुहबत कई. जेको उन सां मुहबत करे तूं उन सां मुहबत कर. सुभाणे अल्लाह सुभाणे अल्लाह. सो अहिड़ी अज़ीम हस्ती जी अॼु ॻाल्हि थी रही आहे. अलामा साहब ऐं चाहींदुमि त तव्हांजा लफ़्ज़ बि पंहिंजी ट्रांसमिशन में रखिजनि ऐं पंहिंजी ट्रांसमिशन खे वधीक ख़ैर ऐं बरकत सां वधाइजे. बिस्मिल्लाह. वॾी महिरबानी. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अॼु 15 रमज़ान मुबारक. जिगर गोशाए हैदर करार, फ़र्ज़ंद अजमद फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा, नवासाए रसूल, जन्नती जवाननि जा सरदार इमाम हसन ने मुश्तबा रदी अल्लाह ताला अन्हु. इमाम हसन रदी अल्लाह ताला जी विलादत बासादत 15 रमज़ान मुबारक 3 हिजरी मदीनतुल मुनव्वरा में थी. ऐं आका अलैहि सलातो वसलाम मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इमाम हसन दुआ घुरी, ए अल्लाह आऊं इमाम हसन सां मुहबत करियां थो, तूं बि इन्हनि सां मुहबत कर. सुभाणे अल्लाह. ए इमाम हसन आका अलैहि सलातो वसलाम जे कुलनि जा सवारनि
ایک روایت میں اچے تو اکالی صلاۃ وسلام ایک مرتبہ نماز پڑھی رہا ہوا سدے میں تو امام حسن اے امام حسین سلام اللہ علیہ بئی سدے میں آقا جے متھے تے کلن تے سوار تھی وا حضور علیہ صلاۃ وسلام بنن شہزادن کے خوش کرن لا کرے سدو طویل کرے چھڈیو اللہ جیس تائیں پنجی مرضی سان وہ نہ اتریا اے امام حسن مجتبیٰ جا القابات سبت رسول صلی اللہ علیہ وسلم سبت عربی جو لفظ جو معنی ہے دیے جو پٹ یعنی نواسہ رسول اے بیو سید شباب اہل جنہ ٹیو مجتبیٰ مجتبیٰ یعنی چنیو ویو رب جی طرف سان اے امام حسن مجتبیٰ حلم اے بردباری میں کا مثال کونے امام حسن علیہ السلام کہ ایک شخص برو بھلو چیو پان خاموش رہا نہ ان کے جواب ڈنوں پان خاموش رہا اے انہی شخص وری امام حسن مجتبیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ کے تھک بتائی ایزا پہنچائی پان مسکرائے چاہوں تو انجاب کا خواہش آئے یا ضرورت آئے تو جی پوری کریاں تو یا حلم بردباری صبر ہر کے نصیب نہ ہوتی ہے بے شک یا عکس محمدی تربیت محمدی جو نظر آ بالکل بالکل امام حسن جی سخاوت با مثالہ بے کمالہ امام حسن مجتبیٰ سلام اللہ علیہ امام حسن سجی زندگی پنجو مال پنجی جان اللہ تبارک و تعالیٰ جی راہ میں قربان کر اللہ سبحان اللہ اے امام حسن مجتبیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ یتیمن مسکینن بیواہن جی بغیر کسی دیکھاؤ ریاکاری جے مدد کئی اجو کے دور جے تقاضے مطابق ہمیں جملہ چواں تو اج اساں جی ہر گال ریاکاری ہوندی ہے دیکھاؤ ہوندو آ چاہے شہرت ملے وہ نواسا تھی کرے انہن مدد کندا کہ خبر کون پاندی خبر کون پاندی اے امام حسن جی پوری زندگی سخاوت میں گزری سخاوت صرف اللہ ان جے رسول جا کئی اے امام حسن جی زندگی میں اجو کے نوجوانن کے تمام جے تولسل سا اے سن ٹی وی جے تولسل سا کیونکہ اج 15 رمضان مبارک کا یہ پیغام تا ڈیئن چاہیوں تو سب خاں پیری پنجے اندر حلم بردباری سکو اجو کے دور جی ضرورت آ اے نمبر 2 کہ سخاوت چاہے دولت ہو جائے چاہے علم ہو جائے نمبر 3 برداشت جی کہ امام حسن کے فل اختیارات ہوا اختیارات جے باوجود بھی ان کے معاف کرے چھڑیوں اے مسکرائے چاہوں تو اجا کا خواہشات جی پوری کریاں اے امام حسن تاریخ میں اچے تو وہ واحد شخصیت آ جے امت کے اتحاد کرن لا کرے امت کے واحد کرن لا کرے جمع کرن لا کرے تا جو تخت کے ٹھوکر نہیں چلی سوائے امت کے اتحاد کرن لا سبحان کرے اللہ سبحان اللہ یا امام حسن مجتبیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ جی زندگی میں آسان کے سبق ملے تو بالکل اجو کے ٹرانسمیشن کے ذریعے چوان چاہیاں تو اجو کے نوجوان اللہ امام حسن مجتبیٰ جی سیرت انتہائی ضروری ہے بے شک یہ ہے انشاءاللہ ذکر خوبصورت پہ ٹرانسمیشن میں اگیاں بھی رکھندا سی پہلے پلس گڈ عاجز امداد علی قادری صاحب تشریف فرما ہیں انہن کے ٹرانسمیشن جہن حصے میں گزارش کرنا چاہیں تھی تو پہلی خوبصورت آواز رکھن بسم اللہ الرحمن الرحیم مدینے ونجण वारा कुर्ब कजो प्यारे नबी खे मुंहिंजा सलाम ॾिजो सुहिणे नबी खे मुंहिंजा सलाम ॾिजो ऐं भाग वारा आयो भले पार था वञो मुंहिंजो बि त हिकु न्यापो खयो त वञो ऐं भाग वारा आयो भले पार था वञो मुंहिंजो बि त हिकु न्यापो खयो त वञो दुरूद सलाम बार बार पढ़े जो
प्यारे नबी खे मुंहिंजा सलाम ॾिजो मदीने वञण वारा कुर्ब कजो प्यारे नबी खे मुंहिंजा सलाम ॾिजो रियाज़ अली जोयो आका याद पियो करे कॾहिं घोराई ते इंतज़ार पियो करे रियाज़ अली जोयो आका याद पियो करे कॾहिं घोराई ते इंतज़ार पियो करे मुझे इहा ॻाल्हि दरबार में कजो प्यारे नबी खे मुंहिंजा सलाम ॾिजो मदीने वञण वारा कुर्ब कजो प्यारे नबी खे मुंहिंजा सलाम ॾिजो सुभानअल्लाह माशाल्लाह 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 ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था वक़्तु हिन वक़्तु असां वटि ब्रेक जो आहे नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी सां हाज़िर आहियूं कुझु ॿिया नाला आहिनि जेके ट्रांसमिशन में हिन वक़्त ते असां सां जुड़िया आहिनि असां गॾु मरियम ज़ीशान साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे असांखे उन सां गॾोगॾु अतिया साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे मलाइका मुश्ताक साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे ट्रांसमिशन जे हिन हिसे में चाहियां थी त हीअ ज़िक्र जो सिलसिलो अॻियां वधाइजे ऐं मरियम ज़ीशान साहिबा खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़हरा के लाडलों का है बड़ा सखी घराना ज़हरा के लाडलों का है बड़ा सखी घराना लजपालेन के बाबा लजपालेन के नाना लजपालेन के बाबा लजपालेन के नाना बिगड़ी हुई जगह की किस्मत को ये सवारे मांगे जो कोई रोटी ओटों की दे कतारे ऐसा जहान में है बस एक आस्ताना ऐसा जहान में है बस एक आस्ताना लजपालेन के बाबा लजपालेन के नाना और जन्नत से के जोड़े उन लाडलों के आए शहजादियाँ भी उनके घर रोटियाँ पकाए जन्नत से के जोड़े उन लाडलों के आए शहजादियाँ भी उनके घर रोटियाँ पकाए ऊंचा हसब नसब है और ठाट है शहाना ऊंचा हसब नसब है और ठाट है शहाना
लजपाल इनके बाबा, लजपाल उनके नाना, ज़हरा के लाडलों का है बड़ा सखी घराना, लजपाल इनके बाबा, लजपाल इनके नाना। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। सिलसिले के ज़िक्र जे सिलसिले के अॻियां वधायूं था। इमाम हसन अलैहिस्सलाम जो ज़िक्र ख़ैर असांजी अॼु ट्रांसमिशन में अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह थी रहियो आहे। ट्रांसमिशन जे आगाज़ में भी इहा ॻाल्हि कई ऐं इंशाअल्लाह अलामा साहब खां वधीक इन जे बारे में मज़ीद ज़रूरु पुछंदासीं त पाण उहे अज़ीम हस्ती जिन जे लाइ इहो चयो वियो त पाण पंहिंजो तख़्त छॾे ॾिननि ताकी मुसलमान हिकु थी सघनि। इन हवाले सां चाहींदुमि त तव्हांजा अल्फाज़ ट्रांसमिशन में रखजनि। जी अलामा साहब। तव्हांजो सवाल वॾो क़ीमती आहे। इमाम हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खां पोइ हज़रत इमाम हसन मुश्तबा रज़ी अल्लाह ताला अन्हु 40 हिजरी में ख़लीफ़ा मुंतख़ब किया। इमाम हसन मुश्तबा रज़ी अल्लाह ताला अन्हु तख़्त ताज इन लाइ कोन छॾियो त उन जी हुकूमत कमज़ोर बि न। शाम में हज़रत अमीर माविया बिन अबी सुफ़ियान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हुकूमत बि उहा बि मज़बूत हीअ मज़बूत। हाणे ॿिन्हिनि जे दरमियान झगड़े जो ख़तरो हो। इमाम हसन मुश्तबा ईअं न सम्झो त ज़्यादा मुसलमाननि जूं जानियूं ज़ाया थियनि, जंग थिए मुसलमाननि जे गिरोह में, इतिहाद ख़तमु थिए, मुसलमान कमज़ोर थियनि, इन लाइ करे पाण तख़्त ताज खे ठोकर हणी छॾी। ऐं हुज़ूर अली सलातो वसलाम पंहिंजी हयात तैयबा फरमायो मुंहिंजो ही पुटु हसन ऐं मुश्तबा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिनि गिरोह जे दरमियान सुलह कंदो। ऐं 21 हिजरी सुलह थी। इन लाइ करे उन साल खे सुलह कयो वेंदो, इतिहाद जो साल चयो वेंदो। जी 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 माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, जॾहिं बि इमाम हसन जी ॻाल्हि थींदी आहे त हिकु ॻाल्हि मूंखे ईअं यादि आई ज़रा उन्हनि जे नंढपिण जीअं केतिरा सा किस्सा पढ़ूं था, केतिरा वाक़ियात असां पढ़ूं था त नंढपिण जो किस्सो जीअं तव्हां सजदे जी तवील थियण जी ॻाल्हि कई त ईअं ई किथे मूं पढ़ियो त उते लिखियलु हो त इमाम हसन अलैहिस्सलाम जॾहिं पाण सगुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हे मुबारक ते सवार हुआ त कंहिं असां बि ॾिसी ऐं फरमायो त केॾी न शानदार सवारी आहे। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जवाब में फरमाइनि था त शानदार त सवारी आहे पर केॾो न शानदार सवार आहे। सुभान अल्लाह। सो इहा मोहबत हुई रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजे नवासनि सां। तव्हांजा इहे लफ़्ज़ आउं ऐड करियां त इहा मोहबत सिर्फ़ु रिश्तेदारी जी न हुई, इहा मोहबत इतिहाद जी हुई, इहा मोहबत उम्मत खे दर्स ॾियण जी हुई, इहा मोहबत उम्मत खे सबक़ ॾियण जी हुई त मुंहिंजे हिननि शहज़ादनि सां तव्हां मोहबत कजो, मता दुश्मनी कजां, मता फ़िरक़नि में बटिजा। बिल्कुलु 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 ईअं आहे। पाण सगन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारका में ई इहो सेखारे छॾियो, इहो ॿुधाए छॾियो त जेको हसन सां मोहबत कंदो, उहो जेको मूंसां मोहबत कंदो उन ते वाजिबु आहे त उहो हसनैन सां मोहबत करे। त इहो त पाण सगन पंहिंजी ज़िंदगी मुबारका में ई ॿुधाए छॾियो हो। ऐं पोइ इमाम हसन जा बल्कि मां जॾहिं ॾिसां थी त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तमामु जेको घराणो मूंखे नज़र अचे थो, तमामु जेके बीबियूं आहिनि मूंखे सभु जेके नज़र अचनि थियूं उहे तमामु ई सखावत जा, उन्हनि जा तमामु जा सिलसिला, तमामु जा किस्सा असांखे नज़र अचनि था। ग़रीबनि जी मदद करण जा किस्सा असांखे नज़र अचनि था। ऐं पोइ इमाम हसन अलैहिस्सलाम जॾहिं ॻाल्हि कजे थी त इन सां गॾोगॾु उन्हनि जी नरम दिली जा वाक़ियात बि असांखे नज़र अचनि था। ऐं खोड़ सारा अहिड़ा किस्सा आहिनि, वाक़ियात आहिनि जेके असां वक़्तनि फ़वक़्तनि पढ़ंदा रहंदा आहियूं ऐं जंहिंजे बारे में असां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे असां सां गॾु हिकु ॿी भेण मुंहिंजी तशरीफ़ फरमा आहे, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी, उन्हनि जो आवाज़ु शामिलु करणु चाहियां थी। असां सां गॾु मोहतरमा मलाइका मुश्ताक साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि, उनखे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। खाकी मदीना होती मैं खाकसार होता, होती रहे मदीना मेरा गुबार होता, होती रहे मदीना मेरा गुबार होता। वो बेकसों के आका बेकसों
کو گھر بلاتے وہ بے قصوں کے آقا، بے قصوں کو گھر بلاتے، کیوں سب کی ٹھوکروں پر پڑھ کر وہ خوار ہوتا، کیوں سب کی ٹھوکروں پر پڑھ کر وہ خوار ہوتا۔ خاک مدینہ ہوتی میں خاک سار ہوتا، ہوتی رہے مدینہ میرا غبار ہوتا۔ مر مٹ کے خوب لگتے مٹی میری ٹھکانے، مر مٹ کے خوب لگتے مٹی میری ٹھکانے، گر ان کی راہ گزر پر، گر ان کی راہ گزر پر میرا مزار ہوتا، گر ان کی راہ گزر پر میرا مزار ہوتا۔ خاک مدینہ ہوتی میں خاک سار ہوتا۔ سبحان اللہ۔ ماشاء اللہ ماشاء اللہ۔ اگیا ودائیں ٹرانسمیشن کے اساس اگر عطیہ صاحبہ بھی تشریف فرما ہیں ٹرانسمیشن جہن حصے میں ان کے گزارش کر جائے تو پنی خوبصورت آواز رکھن۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ کعبے کی رونق، کعبے کا منظر، کعبے کی رونق، کعبے کا منظر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، دیکھوں تو دیکھیں جاؤں برابر، دیکھوں تو دیکھیں جاؤں برابر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر۔ حمد خدا سے تر ہے زبانیں، حمد خدا سے تر ہے زبانیں، کانوں میں رس گولتی ہے اذانیں، حمد خدا سے تر ہے زبانیں، کانوں میں رس گولتی ہے اذانیں، بس ایک صدا آ رہی ہے برابر، بس ایک صدا آ رہی ہے برابر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر۔ دیکھا صفا بھی مروہ بھی دیکھا، دیکھا صفا بھی مروہ بھی دیکھا، رب کے کرم کا جلوہ بھی دیکھا، دیکھا رواں ایک سروں کا سمندر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، کعبے کی رونق، کعبے کا منظر، اللہ اکبر، اللہ اکبر۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ۔
ज़िक्र ॾाढो ख़ूबसूरत अॼु मुंहिंजी ट्रांसमिशन में थी रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं वरी जीअं मूं ट्रांसमिशन जे आगाज़ में चयो हो त अॼु को ॾींहुं एॾो ख़ासि आहे, एॾो मुबारक ॾींहुं आहे, एॾो ख़ूबसूरत ॾींहुं आहे। इंशाअल्लाह इफ़्तारी जे लम्हात जी तरफ़ असां वधी रहिया आहियूं ऐं इफ़्तारी जे लम्हात जी तरफ़ वञूं ऐं दस्तरख़ान जी तरफ़ असां वधूं ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम जे दस्तरख़ान जी ॻाल्हि न थिए, ईअं कीअं थो थी सघे। अॼु स्पेसिफिकली ॾिहाड़ो बि एॾो ख़ूबसूरत आहे। यादि अचे थो हिकु वाक़ियो जेको तव्हां सभिनी जे साम्हूं पेश करणु चाहियां थी त हिकु दफ़ो हिकु फ़क़ीर हो, हिकु ग़रीब हो। इमाम हसन अलैहिस्सलाम जे दस्तरख़ान जी त वॾियूं ॻाल्हियूं हुयूं, हर जॻह ते वॾियूं ॻाल्हियूं हुयूं, वॾा किस्सा हुआ। त उहो दस्तरख़ान जेको कॾहिं खुटंदो न हो, जेको कॾहिं ख़तमु न थियो, जेतिरा माण्हू अचनि उहे खाइनि ऐं जेतिरो सुठो खाइणु चाहिनि ओतिरो सुठो उन दस्तरख़ान ते। पाण जी ज़िंदगी, घराने जी ज़िंदगी सादगी पसंदि हुई, पर दस्तरख़ान बिल्कुलु बिल्कुलु सो उन दस्तरख़ान एॾो ख़ूबसूरत शाहाना दस्तरख़ान त हिकु फ़क़ीर उन दस्तरख़ान ते मानी खाए रहिया आहिनि। जीअं जीअं मानी जेतिरी पाण खाइनि ओतिरी मानी पैक कनि, जेतिरी मानी खाइनि ओतिरी मानी पैक कनि। त रिवायतनि में अचे थो त इमाम हसन अलैहिस्सलाम पाण खां दरियाफ़्त कयो त आराम सां तव्हां मानी खाओ, पोइ आराम सां पैक कजो। जनाब पाण जेके फ़क़ीर आहिनि उहे जवाब में उहो जवाबु ॾिए थो त मां त खाए रहिया आहियां, पर मूंखे जंहिं हिन जो एड्रेस ॿुधायो, आसान लफ़्ज़नि में जंहिं रस्तो ॿुधायो हिन दस्तरख़ान जो, मां उनजे लाइ बि पैक करे रहियो आहियां। हाणे हीउ सुवालु छो त इमाम हसन अलैहिस्सलाम खां थियो आहे, ज़ाहिरा बेशक त उन्हनि खे इल्मु त ज़रूरु हूंदो, पर दुनियावी तक़ाज़ो बिल्कुलु उन जे हिसाब सां पाण फ़रमाइनि था त जिन तव्हांखे इन जो रस्तो ॿुधायो हिन दस्तरख़ान जो, थोरो ॿुधाइजो कीअं हुआ। पाण चवनि था त हिकु फ़क़ीर माण्हू हो, इहे लफ़्ज़ आहिनि उन फ़क़ीर जा जेको ॻाल्हाए रहियो आहे। हिकु फ़क़ीर माण्हू हो, हिकु सादो पसंदि माण्हू हो, रुखियल जेका सुकी मानी हूंदी आहे उहा हथ में हुअसि, उहो खाए रहियो हो ऐं मूंखे चई त हुते शाहाना दस्तरख़ान लॻल आहे, तोखे बुख लॻी आहे तूं होॾां वञु। हा, पर हिकु अजीब आलम हो त जेका ख़ुशबू उन मां अची रही आहे उहा ख़ुशबू तव्हां मां बि अची रही आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम मुस्कुराइनि था ऐं जवाब में चवनि था ही उन्हनि जो ई त दस्तरख़ान आहे जंहिंमें तूं मानी खाए रहियो आहीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं चवनि था त हू मुंहिंजा बाबा आहिनि, पर छो त दस्तरख़ान उन्हनि ग़रीबनि जे लाइ लॻो आहे त उहे ग़रीब उन ते अचनि ऐं उहे मानी खाइनि, उहे शाहाना दस्तरख़ान जेको पाण नथा अफोर्ड करे सघनि उहो खाइनि, पर पाण त सादगी पसंदि आहिनि, तंहिं करे पाण रुखियल मानी सां बि मानी खाए रहिया आहिनि। ॻाल्हि थी रही आहे हज़रत अली करबला वजो जी। वधायूं था ट्रांसमिशन खे अॻियां, ब्रेक की तरफ वञूं था नाज़रीन। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कंदासीं कुझु ई देरि में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ज़िक्र ट्रांसमिशन में हली रहियो आहे, प्यारो ज़िक्र ट्रांसमिशन में हली रहियो आहे। हिन ट्रांसमिशन जे हिन ज़िक्र जे बरकतुनि सां न सिर्फ़ु हिन ट्रांसमिशन में जेके जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि, जिथे जिथे ॿुधी रहिया आहिनि, जिथे जिथे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि सभिनीनि जी ज़िंदगियुनि में बि, उन्हनि जे घरनि में बि, असांजी ज़िंदगियुनि में बि, घरनि में बि बरकत ऐं रहमत जो सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे। मग़फ़िरत जो मौक़ो आहे, मग़फ़िरत अवेल कयो, मग़फ़िरत जो अशरो आहे, इन मां उहो कमाए वठो जंहिंजे लाइ हीउ अशरो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां ताईं पहुतो आहे। मरियम ज़ीशान साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहिनि थी ट्रांसमिशन जे हिन हिसे में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब्बे दो आलम का महबूब यगाना है, महबूब यगाना है, जो रब्बे दो आलम का महबूब यगाना है। और कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, ज़हरा का वो बाबा है,
हसनैन का नाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, हसनैन का नाना है, एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है। और आओ दर ज़हरा पर फैलाए हुए दामन है, नस्ल करीमों की लजपाल घराना है, लजपाल घराना है, नस्ल करीमों की लजपाल घराना है, एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब्बे दो आलम का महबूब यगाना है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, माशाल्लाह। इंशाल्लाह ट्रांसमिशन जे अॼोकी ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ आहिस्ता आहिस्ता वधी रहिया आहियूं। वक़्तु इफ़्तार अॼोके रोज़े जो 15 रमज़ान मुबारक जे महीने जी 15 तारीख़ जे इख़्तिताम जी तरफ़ आहिस्ता आहिस्ता असां वधी रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। रमज़ान मुबारक जो महीनो जॾहिं बि ईंदो आहे त माह रमज़ान में हिकु सवाल हर दफ़े हिकु सवाल असां पंहिंजी ट्रांसमिशन जे थ्रू बि असां पंहिंजे घरनि में बि ज़रूरु असां करे रहिया हूंदा आहियूं त हीउ जेको रिविज़न जो मौक़ो असांखे मिले थो, अल्हम्दुलिल्लाह, करणु त सालों साल खपे, पर माह रमज़ान में इहे प्रैक्टिसिस वधीक वधी वेंदियूं आहिनि। अलाह जो शुक्र आहे। ऐं छो त महीनो एॾो मुक़दस आहे त हर माण्हू कोशिशि कंदो आहे त हिन महीने में वधि खां वधि इबादत कजनि, वधि खां वधि ज़िक्र कजे, वधि खां वधि पंहिंजे दीन खे सम्झिजे। जॾहिं सम्झण जी ॻाल्हि कजे थी त उन सां गॾु सवाल इहो बि अचे थो त अपनाइणु कीअं खपे। सम्झाइण लाइ त उलमा हज़रात असां वटि आहिनि, असांखे सम्झाए रहिया आहिनि, पर पोइ उन दीन खे अपनाइजे कीअं, पंहिंजी ज़िंदगियुनि में शामिलु कीअं कजे। ॿारहा डिफरेंट टॉपिक्स ते असां इन बारे में ज़िक्र बि कयो आहे अॼु, छो त इमाम हसन अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मुबारका ते बि असां ॻाल्हाए रहिया आहियूं। ख़ूबसूरत ॾियारो आहे त मां ज़रूरु चाहींदमि त उन्हनि जी ज़िंदगी मुबारका मां अॼोके नौजवान खे, अॼोकी जेका असांजी नस्ल आहे उन्हनि खे छा पिराइणु खपे। कहिड़ी हूअं त उन्हनि जी सॼी ज़िंदगी मुबारका ई माशाल्लाह सिखण जे लाइ हिकु किताबु आहे, बिल्कुलु मशल राह आहे। बेशक बेशक, ॾाढी ख़ूबसूरत अल्फाज़ त मशल राह आहे। पर हिन वक़्तु लामा साहब तव्हां छा ज़िक्र कंदो मौजूदा सूरत हाल जे हिसाब सां असांजे अॼोके नौजवान खे छा छा सिखणु खपे? बेहतरीन सवाल कयो तव्हां, क्योंकि अॼु इमाम हसन मुश्तबा रज़ी अल्लाह ताला जो ॾियारो आहे। इन ॾे जी मुनासिबत सां नौजवाननि खे इहो पैगाम था ॾियूं हिन चैनल जे ज़रिए त सभ खां पहिरीं सब्र ऐं बर्दाश्त। इमाम हसन मुश्तबा तख़्तो ताज छॾे धारियो, लेकिन उम्मत जो खून कोन भायो। ताक़त हुजण जे बावजूदि हर इख़्तिलाफ़, लड़ाई ऐं दुश्मनी, इख़्तिलाफ़ में लड़ाई कोन हूंदी आहे। सब्र ऐं बर्दाश्त इहो वॾो जिहाद अकबर आहे। ॿियो अख़लाक़ ऐं हिलम ऐं बर्बारी। इमाम हसन मुश्तबा खे थुक विताण जे बावजूदि उनखे माफ़ु करे छॾी, सिर्फ़ु बदिलो न वरितई। माफ़ी बि वॾी शइ आहे। ऐं ॿियो दुनिया सां बेरग़बती, क्योंकि दुनिया आर्ज़ी आहे। सो हर चीज़ दुनिया ना आहे। 4 दिन की चांदनी फिर डूब जाएगी। अल्लामा डॉक्टर इकबाल जो शायर आहे कि आगानी अपनी मौत से कोई बशर, सामान 100 बरस का पल की ख़बर नहीं। अल्लाह कॾहिं बि हे अखियूं बंदि थी सघनि थियूं ज़ाहिरी, क़ब्र में सभिनी खे वञिणो आहे। बेशक वो नवासा रसूल थी करे, जिगर गोशाए बतूल थी करे पूरी ज़िंदगी अल्लाह जे ख़ौफ़ में दुनिया सां बेरग़बती इख़्तियार कयूं। ऐं चौथो आख़िरी इहो कि दीन इस्लाम ते साबित क़दमी, क्योंकि नौजवान दीन इस्लाम ते साबित क़दम सभ खां वॾो हिन दौर में ज़रूरत आहे। अॼु नौजवान को इलाहाद में दरबदर, को इलाहाद में हलियो वियो आहे, को कंहिं में
क्योंकि दीन सभ खां वॾो आहे। आका अलैहि सलातो वसलाम जी दीन खे फरमाया कि दीन जी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ो, तव्हां कामयाबी वेंदा। इमाम हसन जी मुश्तबा जी ज़िंदगी, पाण पूरी ज़िंदगी दीन इस्लाम जी साबित क़दमी में रहिया। ऐं ॾिसो सभ खां वॾो त करबला जे मैदान में ॿिन्हिनि हसनैन करीमैन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो सॼो घर बार क़ुर्बान करे छॾियो, मगर दीन खे न छॾियो। अल्लाह सुभान अल्लाह। त असांखे चाहे त असांजे नौजवाननि खे इहे इमाम हसन मुश्तबा जी ज़िंदगीअ मां पंहिंजी ज़िंदगी खे मशाल राह बनाए। बेशक बेशक बेशक, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई, माफ़ु करण जी ॻाल्हि कई। त हिकु आहे त विलादत जो ॾींहुं, पर विसाल जे क़रीब जे ॾींहं जो वाक़ियो मूंखे यादि अचे थो। ऐं जीअं तरीक़े सां तव्हां माफ़ु करण जी ॻाल्हि कई, मां चाहियां थी त उनखे बि गॾु गॾु जल्दी जल्दी वधाईंदो हलिजे। त असां सभिनी खे ख़बर आहे त जेको ज़ुल्म इमाम हसन अलैहिस्सलाम ते थियो, जंहिं तरीक़े सां उन्हनि जी शहादत थी, असां सभई ॼाणूं था। ज़हर जो किस्सो किथे आहे, हिकु वाक़िए मुताबिक़ मूंखे यादि अचे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको ज़हर, उहे भाउर जिन खे ॾिसी सभई चवंदा हुआ, अगरि पोयां खां ॾिसजनि उन्हनि खां ॿई वञी रहिया आहिनि त सभु चवंदा हुआ त शायदि जुड़वा आहिनि। हीअ ईअं हसनैन जेके गॾु थिया आहिनि, उहे ज़हर ईअं गॾु थिया आहिनि। सो ईअं गॾु थींदड़ ॿ भाउर हिकु भाउ खे तकलीफ़ में ॾिसी ॿियो भाउ पुछे थो त मूंखे ॿुधायो जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त तव्हां सां इहो अमल कंहिं कयो आहे, ज़हर कंहिं ॾिनो आहे। लफ़्ज़ इस्तेमालु कंदे बि तकलीफ़ थी थिए। सो पुछनि था त इमाम हसन अलैहिस्सलाम खां पुछनि था त हीअ कंहिं ॾिनो आहे, तव्हां मूंखे ॿुधायो। ऐं हीअ तव्हां माफ़ी जी ॻाल्हि कई, मतिलबु इन खां वॾी अज़ीम माफ़ी छा हूंदी, छा मिसाल हूंदो त पाण उन कर्ब में आहिनि, उन हालत में आहिनि। रिवायत ॿुधाए थी त 3 दफ़ा इमाम हसन अलैहिस्सलाम खे ज़हर ॾिनो वञे, इहो रिवायतूं ॿुधाए रहियूं आहिनि। पर पाण जो जवाबु केॾो न ख़ूबसूरत आहे। पाण चवनि था त जेकॾहिं मूंखे जंहिं ते शक आहे, अगरि उहो माण्हू उहो न निकितो, जंहिं ते बि शक आहे, जंहिं मूंखे अगरि उहो माण्हू न निकितो त इहा वॾी नाइंसाफ़ी थी वेंदी। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं उहो निकितो त ऐं हुसैन, अलाह वॾो इंसाफ़ करण वारो आहे, हिसाब करण वारो आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थी रही आहे, छा उन्हनि खे न ख़बर हूंदी? पर असांखे सेखारण जे लाइ त माफ़ु कीअं कयो वेंदो आहे, अलाह जी आसान लफ़्ज़नि में, अलाह जी कोर्ट में कीअं मामिलो छॾियो वेंदो आहे। ऐं पोइ जॾहिं अलाह इंसाफ़ कंदो आहे त ज़ाहिर आहे अलाह इंसाफ़ में को फ़र्क़ु न कंदो आहे। इन में को शक कोन्हे। ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था, इख़्तिताम जी तरफ़ असां हली रहिया आहियूं। ऐं इंशाअल्लाह थोरी देरि में वक़्तु इफ़्तार में बि असां तव्हां सां गॾु हूंदासीं। वरी महिरबानी अलामा साहिबु तव्हांजी असां सां गॾु हुजण जे लाइ, ट्रांसमिशन में शामिलु थियण जे लाइ तमामु, असांजे नातख़्वा जी वॾी महिरबानी असां सां गॾु हुजण जे लाइ तमामु। इन खां पहिरीं जेके असांजा नातख़्वा असां सां गॾु हुआ, उन्हनि जी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी हर रोज़ु ट्रांसमिशन में असां सां गॾु जुड़ण जी। इंशाअल्लाह कुझु ई देरि में इंशाअल्लाह करशी जामे शरी जे दस्तरख़ान ते तव्हां सां मुलाक़ात थींदी। करशी जामे शरी जंहिंजे लाइ चयो आहे त जी लाइफ फ्लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनक रमज़ान जी रौनकूं वधाए रहियो आहे। करशी जामे शरी ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। हिन जो गुलाब ऐं इलायची फ्लेवर इलाही ज़बरदस्त आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे सहर अफ़्तार जूं ख़ुशियूं ख़ालिस थियनि जीअं करशी जामे शरी आहे, त पंहिंजी सहर अफ़्तार में हिन जो शुमार ज़रूरु रखो। इंशाअल्लाह कुझु ई देरि में तव्हां सां मुलाक़ात कंदासीं करशी जामे शरी जे दस्तरख़ान ते। कुझु ई लम्हात में आख़िर में मुंहिंजूं 2 भेनरूं मूंसां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, असां गॾु मलाइका मुश्ताक साहिबा ऐं अतिया साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि। आख़िर में हिननि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखंदे इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात हर रोज़ वांगुरु इंशाअल्लाह वरी सुभाणे बि कंदासीं। सलाम रमज़ान में। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है। बस मेरा मुद्दा मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। क्या बताऊं उठ के जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं कहाँ मदीने से। क्या कोई दूसरा मदीना
क्या कोई दूसरा मदीना। मेरा मुद्दा मदीना है। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।